कदह फूलन में टिड़दासी कदह फूलन में टिड़दासी कदह त मिलंदासी कदह त मिलंदासी हो कदह तो के हाथ उठाया तो बदलो कीअं वठिबो तहांजी नादानी जो नतीजो असां ॿाहिरि उहे भेनर लोड़ींदा आहियूं। बस कर निकुर हितां मां त चवां निकुर त गतरा गतरा करे छॾंदोमांइ बस कर दिलदार छातो करी डरो हितां मुंहिंजी अखियुनि ते डरो ओ चवां थो निकुर हितां ए छातो करी या सुभाणे नूर शनर जे दर जी खाक बि खणियो थी अचां जरूरत पए त सरोज बि कराजोसि। तुंहिंजो जिन मुंहिंजे हथ में आ कोड़ी फतू वेचारो त वियो हाणे रस्तो बि साफ़ तू वयो या खुदा खैर छा थियुसि? कुझु कोन थियुसि चयमि न त वियो आहे फ़ैसिले ते जेतर अचे तेतर थी वञे सरोज तुझो बार लाए सिरसाए अमीर ऐं शहरयार खां सभु हिसाब वठंदुमि तूं वे मां ॾिसां थो कहिड़ा बाबा एतिरा सां ॾिसजां कत्ल जी माजरा ॿुधाई थी कोई हुजे न दुश्मन तूं परेशान न थी सदोरी अजो दरवाज़ो जल्दी कयो अजी न वञे अचो हंसा बदोस करीम बख्श जे कत्ल जे केस में वठे न जल्दी हलो खासरे माचिस खणी वठ खलीफा छो फ़कीर साईं ॾहण खे सारणो आहे खाक करणो आहे ॻोठ ते ॾमर आहे ॾहण निकिरी वेंदी जल्दी कर खलीफा हाज़ुर फ़कीर साईं हां हां मां ॾाइण आहियां ॾाइण हूंदो पाण कोड़ी जाने कम ठाहिण न की ठाहिण हां पाण हूंदो ॾाइण हां मिहार तुंहिंजो को अमीन आहे मुंहिंजो हिकु अमीन तव्हां ऐं ॿियो मुंहिंजो ख़ुदा आहे फतेमान तुंहिंजो को अमीन बाबा साईं मुंहिंजो अमीन हिकु तूं ॿियो शहरयार खान मां फ़ैसिलो अमानत सां कंदुसि मां अमीन न पर फ़ैसिलो कंदड़ आहियां पहिरियां ई दाई दुर बयान कंदी ॿुधाए फतेह महमद साईं मेहार सरकश माण्हू आहे शहरयार खान खे बि नथो लिखे पंहिंजी ॻाल्हि कर बाबा जी साईं मेहार ॾे मुंहिंजा फ़ैसिला खोड़ रहियल आहिनि बार बार विण धारा हणाइण ऐं वॾो फ़ैसिलो त इहो आहे जो मुंहिंजी छोकिरी खे हथे पियो आहे सरदार मुंहिंजो इहो बयान आहे हाणे हक़ जो फ़ैसिलो तव्हांजे हवाले मिहार तुंहिंजो छा चवण आहे सरदार फतू पैसनि ते संग ॾेई फिरी वियो अॼु ताईं उन ॾे पैसा रहियल आहिनि चक बराबरि थींदा रहिया आहिनि बाबा बाक़ी छोकिरी वारो इल्ज़ाम सौ सुधो पहुतान आहे मुंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर न आहे फतू संग खपाइण वारो कमु बराबरि कसियो कयो आहे पर रक़म जी वापसी बाबति फतू जो चवण आहे त वाइदे मूजिबि रहियल रक़म माल ते न मिली तंहिं करे संग ऐं पैसनि जो हक़दार न आहे तव्हां अहिड़ो वाइदो कयो वाइदो बराबरि कयो हो हिकु अधु ॾींहुं घटि वधाई थी वेंदी आहे सरदार बिहार वाइदे खिलाफ़ी थी या न वाइदे खिलाफ़ी बिल्कुलु चइबी अहमद खान फतूअ खे हिकु अधु ॾींहुं देरि सबबु ईअं करणु न घुरिजे पर जे ईअं कयईं न त फतूअ जो हक़ जानिब आहे फतू बाक़ी छोकिरी जी इज़त जे मसइले वारी ॻाल्हि तो वटि का शाहिदी आहे साईं मां पाण वॾो शाहिद आहियां ही मुंहिंजे घर में गिरियो आहे छोकिरी तयूं कयूं आहिनि चई वञे साख ते त मुंहिंजे घर में न गिरियो मुंहिंजी छोकिरी में हथ न विधा अथई ऐं छोकिरी तव्हां न कयूं आहिनि मां हिकु वारी डुकंदे डुकंदे छोकिरीअ खे बचायो आहे सरदार इल्ज़ाम मूं ते सरासर पहुता न तूं फतू जे घर घिरे है या न हा वयोसि रक़म जे लाइ छोकिरी अकेली हुई न अकेली हुई पर मूं का अकेली हरकत नाहे कई सरदार अहमद खान रक़म घुरण लाइ कंहिंजे घर में घिरण नी वॾो गुनाह बिल्कुलु आहे जॾहिं घर में छोकिरी अकेली हुई त मेहार खे बिना देरि वापसि थियणो हो या न थियणु घुरिजे सा छोकिरी त फ़ैसिले में आणे नथी सघे बाक़ी इन खां वधीक कहिड़ी साबिती थी
हाणे जेको सम्झ में अचेव वो फैसलो ॿुधायो। ॻाल्हियुनि ऐं दलीलनि खां पोइ निहार कसूरवार आहे फतू जो, पर हा निहार रक़म लाइणी छोकिरी बाबति निहार खे बेगुनाह साबित करण लाइ टांडन ते पेरे उगाड़े गुज़रणो पवंदो। सरदार, निहार तोखे फैसलो क़बूल है या न? बस सरदार, फतवा सां गॾु तव्हांजी फतवा खे ग़लति साबित करण जे लाइ टांडन था गुज़रां। ऐं जे बेॾोही थिया त पोइ जी ॻाल्हि खे पोइ ॾिठो वेंदो निहार। ठीकु आहे सरदार, तव्हांजो फ़ैसिलो मूंखे क़बूल आहे। चङो भला, हाणे तव्हां वञी सघो था। खुदा हाफ़िज़। सुनी न रो, न त मूंखे बि रोअण थो अचे। मासी, हिन दिल खे काॾे कयां? दिल पकी कर। कीअं पकी कयां? बस नथो हले। सुनी, इहा साॻी दिल आहे जेका पत्थर बि थींदी आहे। जॾहिं पत्थर थींदी आहे न त दुनिया उनजी काई माना न रखंदी आहे ऐं को ॾुख बि वेझो न ईंदो आहे। मासी, तूं मुंहिंजी माउ जी जॻह ते आई। मां ई सम्झ सुहिणी, भाणज आहे मुंहिंजी हिकु सहेली हुई हाजरा, सा बि दुश्मन निकिती। मूंखे पंहिंजी सहेली सम्झ सुहिणी, मासी न पर पंहिंजी माउ सम्झ। पोइ बाबे खे सम्झाए न मासी। सम्झाईंदीमांसि, मूंखे कुर्बानी ॾियणी पई न त उहा बि ॾींदसि। न मासी, मां पाण कुर्बान थी वेंदसि, तोखे कुर्बान न थियण ॾींदसि। मुंहिंजो ॿियो केरु आहे? अकेली त रहंदी हुयसि घर में, बीमार थींदी हुयसि, कोई पाणी ॾियण वारो बि कोन हूंदो। चुड़ी चुड़ी चढ़ंदी हुयसि, न औलाद न की वरी मुड़ुसु। अकेली ॼमार गुज़रे पई त बि वक़्तु गुज़री वियो न। मुंहिंजो वक़्तु नथो कटिजे मासी। वक़्तु कटिजी वेंदो आहे ऐं पाण ई गुज़री वेंदो आहे। वक़्तु बादशाह आहे, वक़्त खे कंहिंजी परवाह न आहे। बसि तूं पाण खे संभाल। वाइदो आहे मुंहिंजो तोसां, मां न घटाईंदसि। मुंशीअ खे मां पाण ई मञाईंदसि। मासी, तूं न हुजी हा न, मां मरी वञा हा। केरु कंहिंजे लाइ न मरंदो आहे सुहिणी, माण्हू मरंदो आहे ॾींहं पुने। तूं दिलि जाए कर। रखी रखियो ओटारा था अचनि, बस नथो हले। ॾाही थी सुहिणी, सब्र कर, रब वॾो आहे। नबू फ़कीर मूंखे ॾाइण थो सम्झे। बाह पियो ॾे मूंखे, मां पाण बाह ॾियांसि। कोड़ीअ खे खाक करण वारो पाण खाक थी वेंदो। कोड़ी जाने कम ठाण न की ठाण। हा अम्मा, तोखे बाहि पियो ॾे नबू फ़कीर? हा, भई सांस सोनीअ लाइ सॻो पढ़ाइण त चए पियो त ॾाइण आई आहे उतारे ते। जर घटि बाह पियो ॾे मूंखे। न न न बाक़ी मां बि ॾियां थी ॻोठ में फेरो, कयांसि थी पोल पधरा। चङाई छुटी जो मुफ़्त में माण्हुनि में साराह कयोमांसि। हथ जे ठाहियल पीर ते बड़ विधमांसि। मुज़रो त ठहियो, मुर्गी मूंखे थो साड़े। अम्मा, फैसले वारी कावड़ हूंदसि। फैसलो हक़ जो आहे। हाणे मुंहिंजे फतवा जी पासरी भञी छॾियो, मस वञी सिधी थी अथसि। डंड में हणी सां मां ज़िक्र बि कंहिंजो खोलियो अथई। डंड में न पर असुल समुंड में उछलाईंदीसांसि। न रहंदसि फीणा, न रहंदसि सुरंदा, ऐं न रहंदसि इहो अथरातु नूर छा नर। छॾ मां, तूं फराज़ जो ॿुधाए। धिक्का ॾेई मोटाए छॾियोमांसि। बाबो अचे त सुत थी जान छॾाई, इन ई फराज़ मंझां। समझ त फराज़ वयो फिरंदो, तुंहिंजो हली थाणे ते बयान लिखाइणो आहे। फराज़ खां फत कड़ बि विसरी वेंदो। फतू त पढ़ो न त जॾे जो जॾो। हे कर तूं मिहार जे फैसले जी ख़बर ॾे। ही बिहार धूड़ थी वियो। कोड़ी मुबारक हुजे, मुबारक। पक्का सां? न बाक़ी असांगा चढ़ंदो। फतू त पढ़ो न त जॾे जो जॾो। फैसलो कहिड़ो थियो? बिहार टांटन तां गुज़री पत ॾींदो। पत ॾींदो? बिहार जो वॾो बि पत ॾींदो। जे पत न ॾींदो त सरदार अहमद खान छॾींदुसि ऐं पतू माठ कंदो। पतू त पढ़ो न त जॾे जो जॾो।
हथ बधो अथई। दाग लाइ बसर कटींदे वढिजी पियो आहे। बसर कटींदे सॼो हथ कटिजी वियो। छुरी तिखी हुई न, थोड़ो जोर ॾिनोमांसि, वञी दंगु कयईं। जी ही जख्म छुरीअ जो न आहे। छुरीअ जो आहे मुंहिंजा बाबा। मां कंहिंसां विढ़ण वई हुयसि या मां कंहिंसां विढ़ण जहिड़ी आहियां? न पर को विड़ी त सघे थो न। केरु विढ़ंदो? छो विढ़ंदो मूंसां? इन्हनि सवालनि जो जवाब आहे। जरूर तोखे कंहिं धक कयो आहे। ही जख्म कुहाड़ी जो आहे, छुरीअ जो न आहे। तूं मूंखां लिकाई पई। जेकर तूं सम्झी थी त मां अकेलो थी वियो आहियां, केरु मूंखे कुही वेंदो? मां ॿाहिरनि जे हवाले सां बराबरि अकेलो थी वियो आहियां, अकेलो थी वियो आहियां। पर मेयार खे अकेलो न समझ। मेयार अकेलो हूंदो बि सॼो ॻोठ आहे, सॼो शहर आहे। दोस्त बि त ॿाहिरि हूंदा आहिनि ऐं दोस्ती में मेयार शाहूकार आहे। अॼु बि सॾे न त सभु गॾु थी वेंदा। तूं डिॼी थी त मेयार खे कुझु थींदो, मूंखे कुझु न थींदो। मुंहिंजी अम्मा मूंखे कुझु न थींदो। मां ॿियनि सभिनी खे झिरकी थो सम्झां, झिरकी चाटे जी महिमान। मेहर, बाक़ी तूं ई त अखियुनि जो नूर आहीं। जी जेको डिॼे सो गेचे। मौत बि मानाए थो खपे। कंध हेठि करे जीअण खां मौत भलो। तोखे मुंहिंजो कसम, शाह लतीफ कलंदर जो कसम अथई। मूंखे ॿुधाए, मूंखां लिकाए न। हाजराए खे मञराइण संदसि घर वियसि त दिलदार। मेहर, तोखे मुंहिंजो कसम अथई। जंहिं हस्ती ते पेरनि हेठां जन्नत हुजे, उन हस्ती ते हथ कजे ऐं मेहर माट रहे। न मूंखे कसम आहे उन हस्ती जो, जंहिं मूंखे ॼणियो आहे। खजंदड़ हथ कुले खाने रहंदो। मेहर, ए परवरदिगार, न दर्दमंदी मां खे केस ताईं आज़माईंदे। तूं बाज घर मूं ते अला साईं।